पाक सरज़मीन पार्टी के वाइस चेयरमैन शबीर अहमद कायमखानी चयो आहे त शहर में गैर एलानिया लोड शेडिंग जो आज़ार सभ खां वॾो मसलो पैदा थी वियो आहे। हैदराबाद प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शबीर कायमखानी चयो त सिंध ते 14 साल हुक्मरानी कंदड़ पीपल्स पार्टी अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां खेनि मसइलनि जे वर चाढ़े परेशान करे रही आहे। पीपल्स पार्टी सिंध खे 14 सालनि में खंडरात में तब्दील करे छॾियो आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी सिंध में ख़रबे रुपया ख़र्च कया पर उहे नज़र नथा अचनि। न सिहत जो निज़ाम बहितर थियो न वरी तालीम जो निज़ाम बहितर थियो। हुन चयो त लोड शेडिंग जे आज़ार सबबि पीअण जे पाणी जो वॾो बहिरान पैदा थी वियो आहे। लोड शेडिंग सबबि शहरी पीअण जो पाणी पैसनि ते ख़रीद करण ते मजबूर आहिनि। हुन चयो त हैस्को जी नाअहली जे करे शहरी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। हैस्को जी वॾी नाअहली इहा आहे त सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करण लाइ इलाइक़े वासियुनि खां चंदो कराए पैसा वरिता पिया वञनि। हुन चयो त हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे जेको हुक्मराननि जी नाअहली सबबि केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहे। शहर जे सभिनी मसइलनि जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं MQM आहे।